नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। नैब जेका जंग शुरू कई आहे उनखे जारी रखणो आहे। निज़ाम जी बहितरी सां ई शयुनि में बहितरी ईंदी। कुझु माण्हुनि जी सुबुह नैब खां शुरू थिए थी ऐं शाम नैब ते ख़तमु थिए थी। नैब वटि हिक हिक पैसे जो हिसाब किताब मौजूदु आहे। सिंध हुकूमत खे अरबे रुपया ॾिना जेके प्लेबार्गिन ज़रिए वापसि थिया। नैब ख़िलाफ़ शर्मनाक प्रोपेगेंडा जी मज़म्मत कयां थो। नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जो लाहौर में तक़रीब ते ख़िताब। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में सिंध में ज़मीनुनि जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ करण बाबति केस जी ॿुधणी। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू अदालत में सुप्रीम कोर्ट सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू जी रिपोर्ट खे गैर तसली बख़्श करार ॾींदे खेसि 1 महीने अंदरि सरकारी ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु कराए रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। लाड़काने जी चाणका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल में शागिर्दियाणी नौशीन शाह जी लाश अचण वारे वाक़े जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वठी छॾियो। रिपोर्ट तलब पुलिस पारां जांच हलंदड़। डीआईजी मज़हर नवाज़ शेख ऐं एसएसपी इमरान कुरैशी हॉस्टल पहुची कमरे जो जाइज़ो वरितो। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी जा बयान कलमत कया विया। नौशीन शाह जे वाक़े खां पोइ शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे मातहत हलंदड़ समूरनि तइलीमी इदारनि में रिथियल इम्तिहान मुलतवी। हॉस्टलूं बि अणॼातल मुदे ताईं बंदि कयूं वयूं। लाड़काने जी चाणका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल में पुरस्कार नमूने पहुतल शागिर्दाणी जो तॾो दादू वेझो जंगल शाह में विछाए पियो। नौशीन शाह जी जनाज़ नमाज़ अदा कई वई। लाहौर, सरगोदा, फैसलाबाद, पेशावर, कोयटा, हैदराबाद, मिर्को खास, मोहम्मद खान, सक्खर, शेर नज़ीराबाद, खैरपुर, लाड़कानो, बदीन ऐं उमरकोट समेत ॿियनि शहरनि में पेट्रोल पंप बंदि हुअण सबबि शहरी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। पेट्रोल डीलर एसोसिएशन जो चवणु आहे त जेसीं ताईं डीलर मार्जिन 6% न कयो वेंदो हुकूमत सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। पीएसओ पारां पंहिंजी कंपनी जा पंप खुलियल रखण जो ऐलान।